नाज़रीन ख़बर है घोसपुर के कच्चे वारे इलाइक़े में घोसपुर भरसा दुरानी मर थाने के कच्चे वारे इलाइक़े के गोठ मींगल चाचड़ भरसा जागीराणी और चाचड़ बिरादरी के बिन धुरन में हलंदड़ पुराने खूनी तकरार तां झेड़ो ॿीहर भड़की उठियो है। बिन्हीं धुरन के हथियार बंदन की एक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग में ॿिनि ॼणनि के ज़ख़्मी थियण जा इतला पुणा आहिनि, जॾहिं त इलाइक़े में ख़ौफ़ ऐं ॾकाव पखिड़िजी वियो। मिलियल ॼाण मूजिबि दुरानी महर के कच्चे में गुज़िरियल कुछ सालन खां चाचड़ ऐं जागीराणी बिरादरी के बिन धुरन में खूनी तकरार तां झेड़ो हलंदड़ आहे। अॼु सुबुह जो रांझन ऐं सदोरे जागीराणी की धुरे धणीबख़्श चाचड़ की उताक ते जदीद हथियारनि सां हमलो कयो। जवाब में चाचड़ बिरादरी के माण्हुनि भी बचाव में फायरिंग कई। फायरिंग मुलो कलाक जारी रही, जंहिं सबब इलाइक़े में ॾकाव पखिड़िजी वियो ऐं माण्हू ख़ौफ़ सबब घरनि में लिकी विया। फायरिंग की ॾेवठ में मोहम्मद बख्श चाचड़ समेत ॿिनि ॼणनि के सख्त ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि, जिन मां मोहम्मद बख्श चाचड़ के नाज़ुक हालत हुजण सबब लाड़काणे अस्पताल मोकिलियो वियो। आख़िर में याद रहे त ॿिन्हीं धुरनि में गुज़िरियल कुछ सालन खां खूनी तकरार हलंदड़ आहे। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।